हेल्पिंग हैंड्स रिलीफ एंड डेवलपमेंट पाकिस्तान पारां हेपेटाइटिस जे आलमी ॾींहं ते सखर प्रेस क्लब में आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जो मुख्य मेहमान DHO सखर डॉक्टर वज़ीर अहमद फुल हो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में पेमा सदर डॉक्टर अहमद मुजतबा, सदर सखर प्रेस क्लब आसिफ ज़हीर खान लोधी हुआ। उन मौके ते आगाही प्रोग्राम के खिताब कंदे हेल्पिंग हैंड रिलीफ एंड डेवलपमेंट पाकिस्तान जो एरिया मैनेजर हारिस मसूद ऐं ॿियनि जो चवणु हो त पाकिस्तान में हेपेटाइटिस जो रेशो वधी रहियो आहे। 10 माण्हुनि मां 2 माण्हू हेपेटाइटिस जा मरीज़ आहिनि। हेपेटाइटिस जी बीमारी खां बचण जो तरीक़ो एहतियात ऐं डॉक्टरी असूलनि मुताबिक़ इलाज कराइण ई आहे। सिहत खाते जा स्वीपर, टेक्नीशियन, वार्ड बॉय ऐं ॿिया मुलाज़िम बि क्लिनिक खोले वेठा आहिनि, जिन खां इलाज कराइण सबबि बि हेपेटाइटिस बीमारी फैलिजे थी। हुकूमत खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। सिहतमंद मुआशरो ई दुनिया में तरक्की जो ज़ामिन आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची